जो माण्हू चवंदा आहिनि पहिरीं झूलेलाल साईं कोन हुआ, तव्हां भिटकी पिया आहियो। सिंध मां आयासीं त पाण झूलेलाल साईं खे कोन पुॼंदा हुआसीं, हाणे झूलेलाल साईं किथां अची विया? त मां उन्हनि माण्हुनि खे जवाब थी ॾियणु चाहियां। जॾहिं घर में ॿारु ॼमंदो आहे त पाण भॻवान झूलेलाल खे साक्षी मञी करे खूह, तालाब या नल ते वञी दरिया पुॼंदा आहियूं की न? या पोइ घर में जॾहिं शादी थींदी आहे त घोट कुंवार जा प्लान खोलाइण लाइ करे भॻवान श्री झूलेलाल खे साक्षी मञी खूह, तालाब या दरिया ते वेंदा आहियूं। छा ही रीति रिवाज असां चालू कया आहिनि या विरहाङे खां पोइ चालू थिया आहिनि? अरे साईं, ही रीति रिवाज त असांजे वॾड़नि खां पिया हलंदा अचनि, छोकी असांजा इष्ट देव दरियाश आहिनि यानी भॻवान झूलेलाल। जॾहिं सिंधी सिंध मां आया त गुरूअ जी ॻोल्हा में अलॻि अलॻि पंथनि में बटिजी विया। भले ई घर में झूलण जी तस्वीर न आहे या भले ई झूलण जी पूॼा न थींदी हुजे, पर शादी मुरादियुनि में पल्लव ज़रूर पाईंदा आहियूं। पल्लव कंहिंजो हूंदो आहे? भॻवान झूलेलाल साईं जो। ॿिए के देवी देवताओं जो पल्लव ॾिठो अथव? यूट्यूब ते वञी करे पल्लव टाइप कयो त तव्हांखे रिज़ल्ट में भॻवान श्री झूलेलाल जो पल्लव ऐं भॼन मिली वेंदो। अॼुकल्ह हिकु नई ॻाल्हि उथी आहे कि भॻवान श्री झूलेलाल मुस्लिम आहिनि, छोकी सिंध जे उॾेरो लाल में मुस्लिम समाज जा माण्हू भॻवान श्री झूलेलाल जी इबादत मज़ार जे रूप में कंदा आहिनि। अरे करण ॾियो न इबादत। भॻवान श्री झूलेलाल त हर माण्हूअ खे प्रेम ऐं मोहब्बत सां रहण सेखारींदा आहिनि। रसकान बि त भॻवान श्री कृष्ण जा परम भक्त हुआ। कई मुस्लिम त भॻवान श्री कृष्ण खे बि मञंदा आहिनि। ही त पंहिंजी पंहिंजी सोच आहे।